रब रब कंदे ॿुढा थी वियास, मुल्ला पंडित सभु। रब जो घर कंहिंखे न मिलियो। सभु मथो टेके टेके हारजी विया। रब त तव्हांजे अंदर तो वसे, हू त इशारा कंदो तो रहे। बुले शाह चवनि था, रब उन्हनि खे मिलंदो जहिड़ो यार सां तन मन लॻाईंदो। दुनिया में भाग्यशाली त उहे ई आहिनि जंहिं वटि रोटीअ सां गॾु बुख बि आहे, बिस्तर सां गॾु निंड बि अथनि, दौलत अथनि, धन दौलत अथनि त दान बि कनि था पिया। जंहिं वटि पूजा सां गॾु अर्थात पूजा कंदे भक्ति कंदे उन सां गॾु कर्म बि कनि था पिया। इहे ई दुनिया में भाग्यशाली माण्हू आहिनि।